आपने मेरे हाथ के समोसे खाए? नहीं खाए ना? पता है, अगर आपने मेरे हाथ के समोसे खा लिया, हम यहीं पे बैठे रहेंगे, बोलेंगे रोज समोसे बनाओ। बस बस जाओ, शरबत बना के हमारी खिदमत में पेश किया जाए। हाँ मालकिन, क्यों नहीं। शरबत मीठा हो या फीका? अरे नौशी, इस बेचारी को थोड़ा बैठने तो दो। इसकी बातों से ऐसा लग रहा है कि बेचारी बहुत थक गई है। देखा, मेरे जीजू समझ गए, लेकिन तुम नहीं समझी। भाई मुझे भी अपने जीजू से कुछ गपशप करने दो। छोटी, उठो, जाओ और काम करो। अच्छा बाबा, जीजू को समोसे खाने दो, लाती हूँ शरबत। वाह भाई, तुम्हारे हाथों में तो बड़ा टेस्ट है। देखा, मैंने कहा था ना, आप दीवाने हो जाएंगे मेरे हाथ के समोसे खा के। अब जा भी छोटी, मुझे बात करनी है। हाँ बाबा, ठीक है, जा रही हूँ मैं। तुम भी खाओ ना। बस तुम ही खाओ। नाराज़ छा? हाँ। पर छो कहिड़ी ज़रूरत हुई ड्यूटी ऑफिसर खे ॿुधाइण जी? छा चवंदा माण्हू? छा चवंदा त ॿई पाण में इश्क था कनि, ॿियो छा? छा मतलब? माण्हू अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा। चरिया, तोखे ख़बर न आहे रेडियो जे माहौल जी? मूंखे ख़बर आहे, पर लिकाइण में को बि फ़ाइदो न आहे। कंहिं शाइर चयो आहे त थोरो सोची ते हा, कुझु लिकाइण महिल राज़ रहंदो न, नींहुं लाहिण महिल। मां मञा थो त कुझु माण्हू हिन ॻाल्हि खे लिकाईंदा आहिनि, पर उहो प्यार न चोरी करे रहिया हूंदा आहिनि। पर आऊं पंहिंजो प्यार चोरी कोन कंदुसि। आऊं निर्वार थी नींहुं लाहिण चाहियां थो। अच्छा, इन जो मतलब त अम्मीअ बाबा खे ॿुधायां? हा न, मां त तोखे यको चवंदो आयो आहियां त पंहिंजी फैमिलीअ खे एतमाद में वठ, जीअं त असां पाण में हिकु थियूं, हिन में को घणो वक़्तु न लॻे। I love you, सुमेर। I love you too, Nushi. या माण्हू मुड़ुस हुजे लाटू, ॻाल्हि कजे हिकु। या माण्हू त ॾाढो भलो वई, कंपेयर बि भलो वई, पर लॻे थो मूं वांगुरु तोखे लिफ्ट शिफ्ट कान्हे। सर, ये मामला सूरत ते न साइट ते थींदा आहिनि। खोड़ सारा ख़ूबसूरत माण्हू मां दुनिया खां ओझल ऐं अकेला ॾिठा आहिनि, ऐं खोड़ ख़ूबसूरत चेहरा मां किन्हनि ऐं कुझनि जे ॿाहुनि में ॾिठा आहिनि। सभु क़िस्मत जी रांदि आहे, जंहिंजे नसीब में जेको आहे उहो ई थो मिले। माना तुंहिंजी ऐं मुंहिंजी क़िस्मत फिटल खीर जहिड़ी आहे। सर, मुंहिंजी क़िस्मत त बहितरीनु आहे। अलाह जी महिरबानी आहे, मूंखे सलमा जो साथ मिलियो आहे। सलमा? इहा वरी केरु आहे? मुंहिंजी ज़ाल आहे साईं। तूं शादीशुदा आहे? जी। पर यार तूं शादीशुदा लॻी त कोन थो। लॻो त अव्हां बि प्रोड्यूसर कोन था, पर आहियो। छा मतिलबु? सर, ज़रूरी न आहे त माण्हू जीअं आहे उअं ई लॻे। ख़ैर छॾियो, अव्हां त प्रोड्यूसर आहियो, जंहिंखे वणेव प्रोग्राम में बुक कयो। अव्हांखे त लिफ्टड़ी मिली ई हूंदी। ॿुधाए, नौशी ऐं सुमेर पाण में सेट थी विया न छा? सर छॾियो, वञी सेट थियनि, तंहिंमें पंहिंजो छा? तव्हां पंहिंजी ॿुधायो, तव्हांखे त लिफ्टड़ी मिली हूंदी न? हा यार, हुई हिकिड़ी छोकिरी, पर उहा बि रुसी वई। रुसी वई? प्यार जहिड़े प्यार कंदड़ माण्हूअ सां? छो? वेलेंटाइन डे खां अॻु में हुनखे चयो त जानी सुभाणे मोहबत करण वारनि जो ॾींहुं आहे, ऐं मूंखे बि यकीन आहे त मोहबत करण जे लाइक़ु आहियां। तव्हां जेकॾहिं मूंखे तोहफ़े में गुल ॾियणु चाहियो त मूंखे गोभीअ जो गुल ॾिजो।
तव्हांजी इज़हार मोहबत बि थी वेंदी ऐं मुंहिंजो ॿोड़ बि ठही पवंदो। उन खां पोइ ॿीहर राब्तो ई कोन कयो। यार अजीब माण्हू आहे, तूं पियो खिली, मूंखे बि ॿुधाए, आउं बि खिला न। क्या ये सही बात है कि तुम सुमेर से मोहब्बत करने लगे हो? सर अब आपको पता चल ही गया है तो हाँ, ये सच है। मिस नौशी, आखिर क्या सोच के ये फैसला किया है तुमने? हाँ, उसको जानती हो तुम? हाँ सर, मुझे पता है कि अब उसका इस दुनिया में मेरे अलावा कोई नहीं है और मेरे दिलो दिमाग में उसके अलावा कोई नहीं है। क्या तुम वाकई उससे? हाँ सचमुच, और वाकई मैं उससे प्यार करती हूँ। और कुछ अब मैं क्या कहूँ तुमसे कि तुमने ये फैसला बिल्कुल ठीक किया है।